नाज़िन नओं तेरो वेझो मासूम नींगर गरम खीर जे टप में किरण सबब फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम था अख्तर अबड़ो खान जी। अख्तर छा तफ़सील आहे वधीक? जी बिल्कुल नौंदेरो बरसां ॻोठ मिठो खोड़ो में टिन वरनि जो ज़ुल्करनैन पुट रजबली खोड़ो पाणी खीर जे गरम टप में जेको आहे त किरी ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे नौंदरे अस्पताल आंदो वियो, जितां लाड़काणे ट्रामा सेंटर मुंतक़िल कयो वियो, जिते शदीद जेको आहे त पाणीअ खीर जा जेको आहे त सड़न सबबि हुनखे ज़ख़्म रसिया, जंहिं करे जेको आहे त डॉक्टरनि पारां हुनजे कोशिशनि बावजूदि हुन ॿारड़े जी ज़िंदगी न बची सघी आहे। ॿारड़े जे मौत थियण वारी ख़बर पवण खां पोइ हुनजे घर में रोजड़ो मची वियो आहे, जॾहिं त संदसि राश गाह ते तॾो विछायो वियो आहे, जिते ॻोठाणा थोरे मिट माइट पहुची रहिया आहिनि। जी अख्तर तफ़सील का आगाह करण जे लाइ महिरबानी।